सिविल सोसाइटी तरफां अॼु असां लतीफ़ जे अङण ते लतीफ़ जे दरगाह ते लतीफ़ खे दाह ॾियण आया आहियूं त तुंहिंजे इल्म जा शागिर्द तुंहिंजे इल्म ऐं धरतीअ जा वारस जेके परॾेह में पढ़ी हिते माण्हुनि खे शऊर ॾियण आया आहिनि सिंध जे बेज़मीर जागीरदारनि ऐं भोतारनि उन्हनि खे क़तलु कराए छॾियो आहे। उहे इल्म ऐं दानिश विराइण आया हुआ। उन्हनि जो ॾोह हुयो त हुननि हिते जे माण्हुनि खे साञाए ॾिनी, पर हिते जेके भोतार ऐं जागीरदार ऐं सरदार आहिनि जिन सॼी सिंध खे यरगमाल बनाए छॾियो आहे उन्हनि खे रियासती सपोर्ट शामिलु आहे। असां सम्झूं था त हिन सॼे जेको झेड़े में हिननि क़तलनि में क़बाइली झेड़नि में ऐं ॻोठाणी दहशतगर्दीअ में हितां जा क़बाइली सरदार मुलविज़ आहिनि जेके नथा चाहिनि त माण्हुनि खे कलम मिले, माण्हुनि खे इल्मु मिले। उहे चाहिनि था त माण्हुनि वटि राकेट लांचर हुजनि, माण्हुनि वटि हथियार हुजनि, जीअं सिंध जो माण्हू बेइल्म थिए ऐं इल्म खां परे थिए, तबाह ऐं बर्बाद थिए। उन करे उहे उन्हनि माण्हुनि खे हुकूमत जी सपोर्ट आहे। सुंदर खान सुंदराणी जॾहिं भुट्टो साहब फाई खाई सघे थो हिकिड़े केस में त हीउ सुंदराणी सरदार केरु थींदो आहे। इन करे असीं चाहियूं था त हे जेके बि सरदार कारो कारीअ में क़बाइली झेड़नि में मुलविज़ आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे उन्हनि खे केफ़र किरदार ताईं पहुचायो वञे ऐं क़ानून जी हुकुमरानी क़ाइमु करे सिंध में अमुन क़ाइमु कयो वञे ऐं तइलीमी इदारनि खे फ़ाल करे सिंध मां जहालत ख़त्म कयो वञे। ऐं न त हीअ जेका अजमल जी तहरीक आहे उहा इल्म जी तहरीक आहे, मोहबत जी तहरीक आहे, प्यार जी तहरीक आहे। हीअ सॼी सिंध में हिकिड़ी रोशनी थी उभरंदी ऐं हिन हिते जे जहालत खे हिते जे भोतारनि खे गरक कंदी। जेसीं ताईं हिन जे कातिलनि खे गिरफ़्तार नथो कयो वञे, सिंध मां बदअमनी नथी ख़त्म कई वञे, सिंध में अमुन ऐं पीस नथो क़ाइमु कयो वञे, तेसीं ताईं हीअ जदोजहद जारी रहंदी। ऐं अजमल जे आख़िरी ख़्वाब जेको आहे त सिंध जे माण्हुनि खे इल्म ऐं शऊर ॾियां, उहो जेसीं ताईं असां नथी ॾेई सघूं तेसीं ताईं असांजी हीअ जदोजहद जारी रहंदी।